वेलकम टू माय यूट्यूब चैनल सिंधी विथ GH लाखो। अॼु असां सफ़ेद वहशी शेख हयाज़ जो जेको कहाणी आहे उनजे ॿिए पार्ट खे पढ़ंदासीं। अचो त हाणे पढ़ूं था सफ़ेद वहशी जो पार्ट 2। सिद्दीक़ हमेशह जीअं मच्छी फासाए किनारे ते ॼार पथराए रहियो हो त हिन वॾा ददका ॿुधा। ॼण त परियां टकरीअ खे कंहिं बम सां उॾाए छॾियो। हिन ज़िंदगी में अॻे कॾहिं बि अहिड़ा दहशत अंगेज़ ठकाव न ॿुधा हुआ। हू अञा उन्हनि ते गौर करे रहियो हो त परे रेस्टोरेंट जे तरफ़ शोर ॿुधाई। ॼण त को वॾो फ़साद थियो हो। ताजुब विचां हू ॼार उते फिटो करे रेस्टोरेंट तरफ़ वियो। 8-10 गोरा सोल्जर हिंदुस्तानियुनि खे गारियूं ॾेई रहिया हुआ ऐं हिंदुस्तानी गूंगा गुमसुम थी हिननि ॾांहुं ॾिसी रहिया हुआ। हिन रेस्टोरेंट जे नौकर खां पुछियो त छा आहे, जंहिं खेसि ॿुधायो त गोरा सोल्जर हिंदुस्तानी खलासियुनि सां विढ़िया हुआ ऐं हिंदुस्तान जहाज़ खे बाहि लॻाई हुआऊं। सिद्दीक़ जूं वायूं बताल थी वयूं। हिन जा 2 भाइर हिंदुस्तान ते नौकरी कंदा हुआ। पोइ छा थियो कंदो हू नौकर खे ॿांह खां वठी धुंधाड़ण लॻो, पर नौकर गोड़ सम्झण जी कोशिशि करे रहियो हो ऐं हिन ॾांहुं कन न ॾिनाई। सिद्दीक़ तकिड़ो मोटी आयो ऐं मच्छीअ जे खारी खणी वञी घर रखियाईं ऐं पंहिंजे अधोराणी साइकिल ते चढ़ी शहर ॾांहुं हलियो। कचहरी रोड ते केतिरा ई कॉलेजी छोकिरा ॾिठाईं जिन झंडा खणी इनकलाब ज़िंदाबाद हिंदुस्तान आज़ाद जा नारा हणी रहिया हुआ। हिन साइकिल तां लही हिकु छोकिरे खां अॿहरे आवाज़ में पुछो, हिंदुस्तान जहाज़ जो छा थियो? मुंहिंजो भाउ बि उते खुलासी हो। छोकिरा संस चौधारी मिड़ी विया ऐं हिकिड़ो चवणु लॻो त उहे गोरा, उहे सफ़ेद वहशी असांजी ज़िंदगी खे तछ पिया सम्झनि। हू सम्झनि था त असां ज़लील आहियूं, ग़ुलाम आहियूं, कारा आहियूं। जोश में संस ॻल फुकिजी विया ऐं हू वधीक कुझु चई न सघियो। सिद्दीक़ कुझु सम्झी न सघियो। हिन खे त पंहिंजे भाउ जी ख़बर वठणी हुई। सो साइकिल ते चढ़ियो ऐं बोल्टन मार्केट में आयो, जितां खेसि ख़बर मिली त क्यामाड़ीअ ॾांहुं दग बंदि हो। हिन खे उते सॼो अहवालु मालूम थियो त कीअं बहरी ॿेड़ी वारनि पंहिंजूं घुर्जूं पेश कयूं हुयूं ऐं इज़ाफ़े जे बदिरां खेनि गोलियुनि जो शिकार कयो वियो हो। हू साइकिल जे चढ़ी मोटी रहियो हो त सालिया खे मूंगफली वठंदो ॾिठाईं।